नाज़रीन, हिन वक़्तु असां सिंध यूनाइटेड पार्टी जो जेको सरबराह आहे सदर सैद ज़ैन शाह ऐं दरिया बचाव कमेटी जो कन्वीनर आहे ऐं उन वटि असां मौजूदु आहियूं। सैद ज़ैन शाह साहब के हवाले सां जेको हीअ सिंधु दरिया ते जेके पंजाब तरफ़ां ऐं वफ़ाक़ तरफ़ां गैर क़ानूनी कैनाल कढिया पिया वञनि, पहिरें ॾींहं खां वठी जीअं ई 8 जुलाई खां वठी सदर जेकी उनजी मंज़ूरी ॾिनी आहे, उन खां पोइ सैद ज़ैन शाह मुसलसिल उन तहरीक में शामिलु रहियो आहे, बेदारी कई आहे, सिंध जे हर ॻोठ में वियो आहे। उन हवाले सां पुछंदासीं सर, हीअ जेको सिंधु दरिया ते अॻु में बि धाड़ा लॻा आहिनि, कॾहिं कालाबाग डैम जे शिकिल में त कॾहिं जेके अकाड थिया आहिनि, पर हीअ जेको दरिया ते धाड़ो लॻियो एतिरो सीक्रेट छो रखियो वियो ऐं तव्हां काफ़ी जॻहियुनि ते उनखे एक्सपोज़ बि कयो आहे त हीअ मावर बि हिननि जो सिंध जी सियासत आहे, त पोइ छा हिननि जी लालच सियासत खां वधीक कुर्सी आहे या ॿियो कहिड़ो मामिलो अञा ताईं मञण लाइ तयारु न आहिनि? मामिलो आहे त हाणे जॾहिं पेरा खयां अथमि न, ज़रूरी न आहे त सभु इल्म रखंदा हुजूं, त ज़ाहिर इहो थियो आहे त हिननि खे हुकुमरानी मिलंदी दलालीअ ते आहे, सौदे ते आहे। हीअ जेको पोयनि 15 सालनि खां 20 खां तव्हां ॾिसंदो वाराबंदी आहे, उन में मुशरफ जेको 2001 में फ्लड फीड कैनाल उते लिखियलु आहे अधीकोट वटि, त उन पीढ़ जो पथर रखियो पर उहो ठाहे न सघियो। 8 ऐं 10 जे विच में जून ताईं ही मियां आसिफ सदर हो, गिलानी वज़ीर आज़म हो, काइम अली शाह वज़ीर आला हो। फर्स्ट फेज़ जेको कालाबाग जा जेके कैनाल निकिरणा हुआ उहो इहे आहिनि, ऐं सिंध पोयनि 15 सालनि खां वठी जेको वाराबंदीअ जी जेको पैटर्न आहे, वाराबंदी माना शॉर्टफॉल, असांजो क्लेम आहे त 30%, पर हू था चवनि त 20% एवरेज, इहा इन्हनि जी ॾिनल आहे। छो त उते ग्रेटर थल कैनाल जा फेज़ 1 शुरू करायूं ऐं उते आउं स्ट्रक्चर ॾिसी आयो आहियां। हींअर मानकेरा इहो हले पियो 3,55,000, जंहिंमें ख़ुशाब ऐं लैया जो, उन जे भरिसां चौबारा, उन खां ओरियां धिंगाना, उन खां ओरियां नूरपुर, झंग, मुज़फ़रगढ़, बखर, लैया, ख़ुशाब, ईअं अची वारीअ जान जीअं तव्हांखे खिपरो नज़र ईंदो, जे खां परियां नज़र ईंदो। इहा हिननि सां भागनि जी हुई, जंहिंजे करे सिंध जो माण्हू जेको ॿुधे पियो त जेका वाराबंदी आहे इहा पुराणे सौदे जेको सही नमूने सां ज़ाहिर न थी सघियो, उन जे करे वाराबंदी पिया करियो ऐं सिंध में मुस्तक़िल खोट आहे। वरी हिन वक़्त ते जेका कई अथनि उहा बि प्री इलेक्शन्स प्लान्स में, प्री इलेक्शन्स इन करे चवां SIFC ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव इहो उनजो हिसो आहे। इहा डील पुराणी करे ऐं उन तहत ते ही इम्प्लीमेंटेशन लाइ जेका फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट ठहियलु आहे या जेके हुकुमरान आहे, इहे इन ते ठहियलु आहे त जेका जंहिंमें फेडरेशन ख़तमु, सूबा ऐं मर्कज़ ख़तमु, SIFC सेक्रेटेरिएट ठहंदी जेका डील कंदी, ऐं SIFC सेक्रेटेरिएट मुल्क जी मिल्कियत जेका आहे कमाऊ उन्हनि सभिनी जी मालिक आहे, फ़ैसिला करण जी। सूबे में भले हीउ घर मुंहिंजो आहे, पर जे हले हले तुंहिंजी त माना जहिड़ो अमलनि तुंहिंजो आहे, खाते ते भले मुंहिंजी हुजे। तीअं सामूंडी पट्टी उहा सिंध बलोचिस्तान जी हुजे, मादनी वसीला सिंध बलोचिस्तान जा हुजनि, हितां जूं पाणी ज़मीनूं, ऐं इन खां सवाइ प्राइवेटाइज़ेशन, हिते जी एनर्जी जे महिल तो चवां त गैस, तेल ऐं कोयलो, इन्हनि सभिनी जा फ़ैसिला इहो इदारो कंदो ऐं इन जी कानून साज़ी ऐं हुकूमत PDM-2 गवर्नमेंट जंहिं में हुई शहबाज़ हो ऐं बिलावल ज़रदारी हो, उन में इहे इन खे एक्टी शक्ल करे ॾिनी अथनि। उन करे सिंध जे मजमूई सौदे जे निस्बत सां सिंध बलोचिस्तान जी हिनखे हुकूमत ॾिनी वई। हाणे बलोचिस्तान थोरो अॻियां वधी वियो आहे, त हाणे उन में पूरा ख़्वाब कोन पिया शायदि थी सघनि, पर सौदे में शामिलु आहे। सिंध त हीअ सम्झनि पिया त असांजे खीसे में आहे, छो त हितां जा बासर वॾेरा ऐं चङा मुड़ुस ऐं करप्ट कामोरा ऐं इहे सभु आहिनि, इन्हनि खे कयो आहे त उनखे बेल कयो। उन में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में हीअ जेके ज़मीनूं सिंध में ज़मीनूं ऐं पाणी ॾींदा ऐं उहे स्ट्रेटेजिक कैनाल सॾिबा,
ॿिया जेके पुराणा कैनाल आहिनि उहे स्ट्रेटेजिक कोन हूंदा, इहे पंहिंजा सम्झ कुतकल कजा आहिनि, उन जा स्ट्रेटेजिक हूंदा, मुल्की सलामती जा हूंदा माना सम्झ। ऐं उहो रेणी हुजे या थर कैनाल जो खोलण जो, उते ज़मीनूं ऐं पाणी, उमरकोट बदीन में ॿनियूं अलॉट थी वियूं आहिनि, उहो बि हिन वज़ीर आला जे महिरबानियुनि सां ऐं हुकूमत जे महिरबानियुनि सां। ऐं पंजाब में वरी पाणीअ जूं स्कीमूं, चोलिस्तान, जलालपुर ऐं चौबारा जेके हींअर स्कीमूं कयूं अथनि, पर हिननि 2010 में 4 मूं तव्हांखे ॿुधायो गेट बि ठहिया पिया आहिनि। हाणे सिर्फ़ु मानकेरा ठहियो या 3 नाला जेके वठी वियसि उन्हनि सभिनि ते कैनाल ठहंदा वेंदा। ऐं सिंध इन हिकिड़े प्रोजेक्ट मां 17 लख, जलालपुर मां 2 लख, चोलिस्तान जो जेको स्मॉलर चोलिस्तान आहे उन में सुलेमान की सुतलज मां थी निकिरे, ऐं सुतलज जो ख़बर अथव त पाणी पंहिंजो कोन्हे, उन में हींअर झेलम तां पुॼाइनि था, झेलम तां खणी अची सुलेमान की ते नओं पाणी खणी था अचनि, ऐं झेलम जी हेठीं कमांड एरिया सिंधूअ जे सीजे कैनाल ते था ॾियनि, चश्मा झेलम लिंक कैनाल ते था ॾियनि, यानी अणसिधी तरह सां सिंधूअ जो पाणी वञे थो। स्मॉलर चोलिस्तान ऐं ग्रेटर चोलिस्तान जी जेका एरिया आहे ज़मीन 6.5 मिलियन आहे, 65 लख एकड़, जंहिंमें पहिरें फेज़ में 12.5 लख ऐं पोइ 35 लख ऐं पोइ अॻिते करण जी इरादो आहे। उन करे मुल्क में जॾहिं रिकॉर्डिड गवर्नमेंट जे रिकॉर्डिड पंजाब चए थो त असांजो 13% शॉर्टफॉल आहे, सिंध चए थो असांजो 30% पर चवनि था न तव्हांजो 20% शॉर्टफॉल आहे, 19 पॉइंट कुझु आहे। शॉर्टफॉल हूंदे नओं कैनाल निकिरी नथो सघे, त इहो जेको ग्रेटर थल कैनाल ते जेको उन्हनि 15 साल अॻे क्राइम कयो सिंध जे माण्हुनि, उहो 15 साल इन्हनि जो भोॻियो आहे। ऐं हींअर जेकॾहिं असां इन मामले ते जेकॾहिं चुप रहियासीं ऐं ईअं थियो त सिंधूअ जो 2 भाङे 3 पाणी, सिंध जे हिसे जो 2 भाङे 3 हिसो पाणी ख़तमु थी वेंदो ईंदड़ 10-12 सालनि 15 सालनि में। पहिरें मरहले में 35 लख एकड़ ऐं पोइ वरी 8 मिलियन एकड़। उन जे करे हिते सिंध जे माण्हुनि लाइ जीअण या मरण जो आहे, पंहिंजे देश में दरबदर थियण जो आहे। सिंध जो अंडरग्राउंड पाणी सिर्फ़ु 27% मिठो आहे, अंडरग्राउंड जेको पीअण क़ाबिल आहे, ॿियो सॼो खारो आहे। उहो सॼो इन सिंधूअ जे पाणीअ जे वाटर कैनाल जे सिस्टम जे ज़रिए पीअनि था। इहा सॼी ज़रात जिते तबाह थींदी ऐं पीअण जो पाणी न पहुचंदो, आहे सॼी लॾ पलाण थियणी आहे। उन करे सिंध इन जेनोसाइड मां गुज़रणी आहे। असां सोचे परेशान था थियूं। उन करे हीउ जेको सौदो करे आयो आहे 8 जुलाई 2024 ते हिन इहो आउट ऑफ वे हेठां मंज़ूरी थींदी आहे, आख़िर में असेंबलियुनि मां थींदी आहे, पोइ आख़िर में CCI मां थींदी आहे, पोइ आख़िर में वेंदी आहे प्रेसिडेंट ॾे। उहो सभु आइन खे पासे ते रखी ऐं अप्रूवल ॾेई ऐं उन लाइ फंड्स मुहैया करण जो रस्तो हुन ॾिसी छॾियो। PSDP माना वफ़ाक़ी हुकूमत मां, ADP माना प्रोविंशियल गवर्नमेंट मां, इंटरनेशनल फाइनेंशियल इंस्टीट्यूशन माना ADP या वर्ल्ड बैंक या इन्हनि मां ॾियारींदासूं। न त इहे ज़मीनूं ख़ुदि कॉर्पोरेट फार्मिंग में IITS थींदो आहे, रियल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट आहे, उन्हनि खे विकिरो करे गैर मुल्कियुनि खे या हिते जी कंपनियुनि खे विकिरो करे ऐं उन ते बि लोन तव्हांखे वठी ॾींदुसि, पर स्पीडी इन ते अमल दरामद करियो। असीं था चऊं बलूचिस्तान में, KP में, सिंध में या पंजाब में तॾहिं सिर्फ़ु ठही सघे थो जॾहिं बचत में पाणी हूंदो। उन में नवां 6 कैनाल ठाहिण, इहो नतीजे तौर ते सॼे जो सॼो पाणी सिंध बर्बादु थींदी। हींअर सिंध में शॉर्टफॉल आहे ऐं डेल्टा ताईं नथो पहुचे, सिंध जो सामूंडी पट्टी असांजी तबाह थी पई आहे। पर आउं सम्झां पियो इन गेम में बि हीअ असांजो सदर साहब ऐं पीपल्स पार्टी शामिल आहे, त उते जा माण्हू उते लॾ पलाण कनि, छो त उन्हनि खे कोस्टल बेल्ट ॾियणो आहे, कोस्टल बेल्ट हवाले करिणो आहे। उहो भले उन सां हब खां सिंध जो शुरू थो थिए, हब खां पोइ वेंदे अहमदरा जो इंडिया ताईं पुॼे थी, UN काउंसिल आहे, इन ताईं अहम जायुनि ते ज़मीनूं अलॉट थी वियूं आहिनि ऐं उते उन्हनि जा उहे प्रोजेक्ट था ठहनि। उन करे इहो लिक में जेको सौदो कयो वियो आहे, इहो हींअर आउं सिर्फ़ु पाणी ते पियो ॻाल्हायां, पर जेके सौदो थियो आहे उनजी तस्वीर जेका आहे भयानक आहे।
पर सिर्फ़ु पाणीअ ते जेकॾहिं ॻाल्हायूं त सिंधु नदी, सिंध जो को बि गैरतमंद बाज़मीर माण्हू सिंधु नदी वहण खां सवा हिते वारीअ जूं ड्रिबूं रही ऐं गुज़रणु चाहे थो। मईशत अलॻि, असीं सोचे बि नथा सघूं असां हितां जी सिंधु नदीअ खां सवा सिंध जे हज़ारा साला जेका असीं फ़ख़ुरु कंदा आहियूं। उन करे ही मनसूबा जेके मजमूई तौर ते सिंध जे सौदे में तमामु घणी मिल्कियत जेका कमाऊ आहे उहा वञे थी, कोस्टल बेल्ट वञे थो। ॿियो फेडरेशन जो बुनियादी जेको तस्वुरु आहे, प्रोविंशियल गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट ऐं CCI उन खे एक्ट जे पास करे ऐं उन में वॾो हथु ज़रदारी जे पुट जो जेको रुलियो पिए न कोन पिए कयूं, ऐं उन महिल उहो वरी नयूं जेके 26 तरमीम जंहिंजे ज़रिए कोर्टुनि जी तबाही करे छॾियूं, कमज़ोर करे छॾियूं। वरी ही पेका जो कानून त प्रिवेंशन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम, हाणे इहे कानून त यानी मुआशरे खे बंदि करे सोड़ो करे ऐं मिल्कियत गवर्नमेंट जी मिल्कियत माना असांजे ईंदड़ नसलुनि जी मिल्कियत उन जी बि ओनरशिप चेंज करे ऐं हुकूमत जे कुर्सीअ जे बुख लाइ हिननि कयो आहे। ऐं सम्झो पियो सिंध जे माण्हुनि जो जे मजमूई ईंदड़ नसलुनि जो नुक़सानु करे पिया वञनि, उन खे बचाइण लाइ हर बाज़मीर माण्हूअ खे इन लाइ अॻियां अचिणो पवंदो। हींअर जेकॾहिं सिंधूअ जे लाइ जे ही क़बूलु कयोसीं त यकीन तौर ते पोइ ईंदड़ नसुल हितां जी बर्बादी या हितां जी डेमोग्राफिक चेंज असांजे ऐं गुरबत जे इंतिहाई हेठिहीं सतह ते कंहिं अफ्रीकन मुल्क ॾेख ॾींदा। सर हेतिरी माना मीडिया ते बि रिपोर्टूं आयूं आहिनि, तव्हां पाण उते वियो, सिंध TV न्यूज़ जी उते टीम पहुती, डॉक्यूमेंट्स मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ मीडिया ते उहे डॉक्यूमेंट शेयर थिया आहिनि, सदर जा ट्वीट जेके शेयर थिया आहिनि, पर अञा ताईं बि अॼु बि वज़ीर आला सिंध इन ॻाल्हि खां इनकारी आहे त कंहिं बि क़िस्म जो को बि केनाल कोन थो ठाहे। उते ट्यूबवेल्स लॻा आहिनि, हिकिड़ो मॉडल्स 200-300 फुटनि जो जेको ठाहियो आहे उहो ठाहे सघनि था। यूसुफ रज़ा गिलानी चवे थो त असांखे केनालनि ते कोई एतिराज़ ई कोन्हे को, केनालनि जो मसइलो ई न आहे। त सिंध जे तबाही जो सिंध जो हर माण्हू हींअर सरापाए जा मासूम ॿार खां वठी सिंध जूं नियाणी, त असुल में पीपल्स पार्टी चाहे छा थी? सर सौदो करे छॾियो आहे, हाणे उन खे लिकाइण लाइ हीअ जेके वज़ीर आला मेंबर आहिनि इहे उन कवर था कनि। मामिलो केतिरो ठहियो आहे, ठीको थींदो, कॉन्ट्रैक्ट थींदो, उते डेवलपमेंट प्रोजेक्ट शुरू थी आहे न। जेको हिकिड़ो फार्म आहे न, इन जो जंहिंजो 15 फरवरी ते इफ़्तिताह थियो, उन जी रिपोर्ट आऊं तव्हांखे हींअर ॾियां थो, ॾेखारियां थो। फार्म जो छा आहे, उहो 5000 एकड़नि जो फार्म आहे। आर्ज़ी तौर ते अरेंजमेंट ट्यूबवेलनि ते कनि था। उते जो मक़ामी लोकल जेको सादकिया उते 10-20 मील परे उते ई शाख वञे थी या 40 मील परे, उन मां खणी अचनि हाल फ़िलहाल आर्ज़ी, उहो हिकिड़ो अलॻि आहे। पर उते असां उते वञी मालूमात वरिती त चऊं त उते बनी मिले थी, तव्हां उन में बावलपुर में इस्लामाबाद में ऑफिसूं आहिनि, उते तव्हांखे 3 सालनि में ही कैनाल थी मिलंदो। इहा फर्स्ट हैंड इंफॉर्मेशन आहे, कैनाल थी मिलंदो ऐं एग्रीमेंट्स उते थींदा। हीअ साइट ऑफिस आहे, हिते सिर्फ़ु डिस्प्ले सेंटर आहे, छो त हिते इफ़्तिताह आहे। सर ही जेकी मुसलसिल 8 महीननि खां वठी हिकिड़ी तव्हां बेदारी मार्च शुरू कई, हाणे सिंधु दरिया जे हवाले सां हाणे ॻोठ ॻोठ में वाहण वस्ती हर हंधि जेको आहे सो आम माण्हू खां वठी मासूम ॿार खां वठी नियाणियूं, नौजवान, शागिर्द, वकील, हाणे इन तहरीक खे जेकी फ़ैसिला कुन तहरीक हूंदी या मुनज़म तरीक़े सां उन हवाले सां कहिड़ी प्लानिंग आहे? छाकाणि दरिया बचाओ कमेटी तव्हां कन्वीनर आहियो, तव्हां हिन खे लीड पिया कयो ऐं तव्हां ॾिठो त कल्ह गंबट में बि हज़ार आहिनि, बल्कि वॾो तइदाद माण्हू जो मौजूदु हुओ, माण्हू पाण मुरादो, त इन हवाले सां कहिड़ी हिकमत अमली आहे? सिंध जे माण्हू हसास आहे सिंधु नदीअ ते ऐं उन्हनि जो भरपूर शिरकत पई थिए ऐं मुख़्तलिफ़ जमायतूं उन लाइ कमु पियूं कनि, सियासी, समाजी, आबादकार, वकील, शागिर्द।
इहो हिमत ॾियारींदड़ आहे ऐं यकीनी तौर ते इन में क़ौम खे इतमाद में आयो आहे त जेकॾहिं वक़्त जो हुकुमरान न बि चाहे, सूबाई हुकूमत न चाहे, क़ौमी न चाहे, फेडरल गवर्नमेंट न चाहे, ताक़त इस्टेब्लिशमेंट जी न चाहे, तॾहिं माण्हू हाणे इन पंहिंजे जीअण लाइ हाणे मरण लाइ तयारु थी वञे थो। असां पुरम सियासी जिदोजहद करण जा क़ाइल आहियूं ऐं असां ही सभु असांजो तरीक़ो इहो आहे त सभु जेके हाणे हिननि जी नेटवर्किंग थिए पई, जेके अलॻि अलॻि करियूं पिया, कंहिं न कंहिं नमूने सां थोरो घणो हिक ॿिए सां राब्ते में आहियूं या थियूं, हिन जी नेटवर्किंग करियूं पिया। कराचीअ में बि मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ ऐं उन्हनि में बि असां शुरू करे छॾी आहे वर्किंग, त जीअं मजमूई तौर ते सिंध जो हिकिड़ो ताक़तवर आवाज़ अचे। ऐं उन करे असां पहिरीं बि इहो सोचियो त जेकॾहिं हाणे असां वटि वाहूं बंदि आहिनि, फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं कंपनी सरकार सभु हिकिड़े पासे आहिनि, कहिड़ो रस्तो आहे? त 8 महीना अॻे बि असां जॾहिं मीटिंग कई तॾहिं चयूं त सिर्फ़ु हिकिड़ो रस्तो आहे, उहो आहे माण्हुनि ॾे वञण जो। जे सिंध जो माण्हू उथी पियो त बचंदासूं, न त सौदो त थियलु आहे, ऐं जे उथी पियो त सौदो थियल बि वराए ईंदासूं। सो उन करे भाॻिया थी पोयां लॻासूं, मुख़्तलिफ़ दोस्त लॻा, मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमूं लॻियूं, सभिनी पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्मनि ते कयो। अॼु उन्हनि खे बेदारी आगाही खां हाणे जिदोजहद ॾे बि वञे, किथे रोड बंदि थियो थो वञे, किथे छा थो थियो वञे, मुख़्तलिफ़ हरकतूं थियनि थियूं। उन करे आउं सम्झां पियो त हाणे असांखे ॿिए तरफ़ वञिणो पवंदो, पर असां पंहिंजो जमहूरी हक़ इस्तेमालु कंदे हज़ारनि लखनि माण्हुनि खे गॾु करण जा आहियूं। हींअर बि 14 मार्च ते लखनि में माण्हुनि मजमूई तौर ते सिंध में एहतजाज कयो, हज़ारनि जी तइदाद में मुख़्तलिफ़ जायुनि ते आहिनि। त उन करे इहा शइ ट्रेंड थिए पियो, हर शहर में थिए पियो। के ॾींहं गॾियल कॉल्स ॾींदासूं, के ॾींहं अलॻि अलॻि कॉल्स पियूं हलंदियूं। हिन वक़्तु हिकमत अमली आहे, असां गॾिजाणी दोस्तनि जी सदाई आहे, इंशाल्लाह ईंदड़ हफ़्ते में मुख़्तलिफ़ जमायतूं, भले असांजे इतिहाद जो हिसो हुजनि या न हुजनि, सियासी न पर समाजी वकिला ॿिया सभिनी खे, त असां उनखे गॾियल का अहिड़ी स्ट्रेटेजी ठाहियूं जेकॾहिं हिकिड़े इतिहाद में था सभु हली सघूं तॾहिं बहितर, पर जेकॾहिं हिकिड़ी का कोऑर्डिनेशन काउंसिल था ठाहे वठूं तॾहिं बि बहितर। त कंहिं कंहिं ॾींहं ते सॼी सिंध जो साॻियो ॾींहुं हुजे, रोडनि ते हुजनि, जिते बि हुजनि एहतजाज कनि, किथे लख माण्हू गॾु थियनि, किथे छा कनि, त हिकिड़ी गॾियल बि करियूं त जीअं सिंध जो आवाज़ु लाॻीतो रहे। छो त ही तकिड़ा ख़तमु न कंदा, उन्हनि जा जिन जा ठहियल आहिनि, उन्हनि 5,500 अरब अचूं त इन्हनि नवे प्रोजेक्ट्स मां कमाईंदासूं। सो इहे 5,500 अरब सालाना कमाइण वारा असांखे सवलो कोन छॾींदा, पर इंशाल्लाह सिंध जो माण्हू जीअं उथियो आहे उन करे आउं सम्झां पियो इहो सॼो दॿाउ हुकूमत ते विझंदासूं, सिंध हुकूमत ते विझंदासूं, फेडरल गवर्नमेंट ते विझंदासूं, सभिनी ते, त बाबा ही स्कीम मुल्क जे मफ़ाद में न आहे, सिंध जे मफ़ाद न आहे। जेकॾहिं सिंध मुल्क जे फेडरेशन जो हिसो न आहे, जेकॾहिं असांजी कोस्टल बेल्ट, असांजो ठट्रो, बदीन, कराची ऐं सिजावल इन जो हिसो न आहे, त पोइ इहे ठाहे छॾियो। जे आहे त पहिरीं पुछड़ीअ जो हक़ आहे, बैनुल अक़वामी कानून ॿियो आहे, राव कमीशन जेका अंग्रेज़नि जे वक़्त में ठही 1939 में, 1942 में उन्हनि फ़ैसिलो ॾिनो हो कुझु नुक़्तनि ते त लोअर राइपेरियन जो पहिरियों हक़ आहे, मिनिमम फ्लो मेंटेन करिणो आहे ऐं उहो समुंड ताईं मेंटेन करिणो आहे। उन करे उन जे बुनियाद ते सभु असांजा जेके एग्रीमेंट्स थिया आहिनि उन बुनियाद ते थिया आहिनि। उन करे जेकॾहिं आहियूं त अमल न चो, पंहिंजा दलाल विहारे, सौदेबाज़ विहारे, करप्ट हुकुमरान विहारे ऐं तई चवंदो त असीं हिन ते स्कीमूं वठी वञूं ऐं पंहिंजो सिंध जूं ज़मीनूं ऐं पाणी ऐं पंजाब मुस्तक़िल तौर ते पाणी खणी वञे। इन लाइ जॾहिं मरण जो ई ऑप्शन आहे त पोइ छो विड़ी छो न मरूं, जो ईअं उञारा थी मरूं। इहो रिश्तो पीपुल्स पार्टी चवे थी त सर ही जेकी GDA या दरिया बचाव कमेटी आहे इहो केनाल बेनाल ठाहिनि ई कोन था, इहो प्रोपेगेंडा कनि था, पीपुल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ वधीक जेको आहे सो मुखालफ़त पिया कराइनि, हिननि खे स्पेस खपे त असां कुर्सीअ में कीअं अचूं, हिन हवाले सां तव्हां छा चवंदा?
सर हाणे तव्हां सहाफ़ी आहियो, सॼो ॾिठो हूंदव, जेकॾहिं हे अप्रूवल न आहिनि त सदारती ऑफिस मां अची वञे त हीउ सभु कूड़ो डॉक्यूमेंट आहे। चीफ मिनिस्टर पहिरीं हिन जो इनकार इहो त अहिड़े क़िस्म जी मीटिंग कान थी आहे, हाणे थो चए मिनट्स मटाया अथनि। हाणे जेको चवे थो मिनट्स मटाया अथनि या उनखे सज़ा अचणु घुरिजे या उन ऑफिसर खे अचणु घुरिजे जंहिं मिनट्स मटाया आहिनि। हाणे इन ते ॻाल्हाइणु घुरिजे, न की असां ते ॻाल्हाइणु घुरिजे, माना क़बूलदार थिया आहिनि। जे मिनट्स मटाया आहिनि त सदर सूबे जो न, मुल्क जो सदर आहे, पर सुप्रीम कमांडर आहे आर्म फोर्सिस जो बि, ऐं आख़िरी फ़ैसिलो उहो करे सघे थो। उन जे हिकिड़ी वज़ाहती जीअं ऐं इंक्वायरी कमेटी वेहे ऐं जेके मुलविस आहिनि उनखे सज़ा ॾे जिन मिनट्स मटाया आहिनि। बाक़ी असांजी ख़बरूं न ॿुधायो। हींअर जेको हेठि लथा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी त मुज़ाहिरा करियूं, जलसा करियूं, असीं चऊं त उनजा मुखालिफ़ आहिनि, ए वाॻूं वारा ॻोढ़ा आहिनि। सिंध जे माण्हुनि जी जेका गर्मी ऐं तपिश आहे जेका जिदोजहद में, उनखे थधी करण लाइ निकिता आहिनि, उनखे मुंतशिर करण लाइ निकिता आहिनि। न त हिननि खे एतिजाज करण जे बजाए हिकिड़ी मीटिंग करे, मीटिंग बि करण जी ज़रूरत कान्हे। असल में फेडरल गवर्नमेंट सां चवनि था त ज़ुल्म करे छॾियो आहे। मूंखे अफ़सोस थो चवे त सिंध में कल्ह जेके 2 ॾींहं तक़रीरूं थियूं आहिनि उन में चयो अथनि त वफ़ाक़ असां थो करे, नवाज़ शरीफ़ करे थो, शहबाज़ शरीफ़ करे थो। कूड़ पियो वञे। शहबाज़ शरीफ़ ऑर्डर कोन कढियो आहे, आसिफ़ ज़रदारी कढियो आहे। त महिरबानी करियो सदर साहिबु उनखे वापसि वठे ऐं कंहिंसां कंसल्टेशन जी बि ज़रूरत कान्हे। उन करे माण्हुनि खे हाणे वधीक धोखो न ॾियो। जेकॾहिं ज़ाहिर थी आहे त हाणे इनखे दुरुस्त था करणु चाहियो त उनखे दुरुस्त करण जो तव्हां गवर्नमेंट में न हुजो आहे त असीं तव्हां सां गॾु एतिजाज करियूं। गवर्नमेंट में आयो त जंहिं कढियो आहे उहो वापसि करे। इहो प्राइम मिनिस्टर बि नथो वापसि करे सघे, छो सदर उन खां मथे आहे उते में। उन करे कढियल सदर जो ऑर्डर सदर ई मटाए सघे थो। DCA जो ऑर्डर मुख़्तियारकार नथो कढी सघे, उनखे कमिश्नर मटाए सघे थो। त सुप्रीम कमांडर ऐं मुल्क जो वॾो आहे, उन जे ऑर्डर खे प्राइम मिनिस्टर या चीफ मिनिस्टर नथो मटाए सघे। उन करे आख़िर इनखे ई मटाइणो पवंदो। इस्पतालुनि में वञे, दुबई वञे या ॻोठ वे या इस्लामाबाद वे, जे मामिलो रियलाइज़ेशन आई आहे मटाइणो आहे, उहो तरीक़ो इस्तेमालु करियो। ग़लति तरीक़ो करे माण्हुनि खे गुमराह न कनि त वधीक बहितर आहे। अच्छा, पीपल्स पार्टी जेकॾहिं गॾु अची तव्हां सां एहतिजाज करे हुकूमत खां धार थी वञे त तव्हां एहतिजाज में शामिलु कंदो? सर न, सदर इस्तीफ़ा ॾेई चे या सदर फ़ैसिलो मटाए चे। सदर फ़ैसिले मटाइण जो हुन वटि इख़्तियार आहे, इस्तीफ़ा जो बि न, मटाइण जो इख़्तियार आहे। नथो करे त माना धारियुनि सां दलालीअ में ई शराकत आहे। असां सां गॾु अची वेहण जी त ॻाल्हि ई कान्हे न। हू चोर आहिनि, असीं भाॻिया आहियूं। चोर भाॻिया हिकु थियनि पोइ त माण्हू हुननि खे न असांखे चवंदा त बाबा चोरनि सां गॾु आहियो। उन करे हींअर को बि ऑप्शन कोन्हे हुननि सां गॾु वेहण जो, छो त हू इक़्तिदार में आहिनि। ऐं उन जे करे इक़्तिदार में बि कढियल बि सदर जो आहे। उन करे को बि ऑप्शन न आहे गॾिजण जो जेसि ताईं सदर उनखे वापसि वठे। बाक़ी सदर वापसि वठे, उन खां पोइ बि बाक़ी जेको सिंध जो सौदो कयो त असीं छॾींदासीं छा? कोस्टल बेल्ट विको आहे, ज़मीनूं ॾिनियूं आहिनि, हिते ख़तमु थींदी छा स्टोरी? SIFC ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जो पाणी सॼो प्रोजेक्ट खे वापसि करिणो पवंदो। सदर ऑर्डिनेंस करे उन करे पाणीअ ते जंग खुटंदी कान, पर इहा इंशाल्लाह सिंध जो माण्हू फ़तेह थी ऐं बाक़ी जेके तव्हां कारा कम कया आहिनि, सिंध जूं मिल्कियतूं ॾिनियूं आहिनि, उन जी तरफ़ जंग जारी रहंदी। नाज़रीन, ही सैयद ज़ैन शाह साहब जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त हिननि सिर्फ़ु दरिया जो पाणी विकिरो न कयो, पर हिन मुख़्तलिफ़ जेका सिंध जा सौदा कया आहिनि, जंहिंमें सिंध जूं ज़मीनूं, ॿेट, मादनियात ऐं ॿिया वसीला आहिनि। जंग सिर्फ़ु सिंधु दरिया जे हिन केनालनि ते जेके तकरारी आहिनि करण ते न थींदी, पर उनखे सभु जेके हुन से जेके सौदा कया अथनि उनजो हिसाबु किताबु थींदो। सिंध जो माण्हू हींअर तमामु घणो सुजाॻ थी वियो आहे ऐं असांजी हीअ जेकी बेदारी वारी तहरीक हुई हाणे उहा जिदोजहद में शामिलु पिए थिए। ऐं हाणे सिंध जा लखे माण्हू जेके आहिनि से पंहिंजी जेके थियल सौदा आहिनि उनखे रद्द कराइण जे लाइ रोडनि रस्तनि ते ईंदा ऐं असां जल्द मीटिंग करे हिन जेकी तहरीक हले पई उनखे वधीक मुनज़म कंदासीं। पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि कंदे इजाज़त, अल्लाह निगहबान।